खुदाबाद पुलिस के मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ सामतियाणी वासी ब्रह्माणी बिरादरी के माण्हुनि सेवण में एहतजाज कयो। ॾिसूं था गुलशेर बलोच जी रिपोर्ट। ॻोठ सामताणी के रहवासी ब्राह्मणी बिरादरी के माण्हुनि सेवण पहुची ताज मोहम्मद ब्राह्मणी, शाहनवाज़ ऐं रमज़ान ब्राह्मणी के अॻवाणीअ में खुदाबाद पुलिस के मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे पुलिस मथां इल्ज़ाम हयो त SHO खुदाबाद इम्तियाज़ शाह, ASI मंज़ूर पंवर, मुंशी इमाम बख्श मुखालफ़नि खां ॻरी रिश्वत वठी असांजे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। चयो त खुदाबाद पुलिस राति जे वक़्तु चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे असांजे घरनि में दाख़िल थी असांजे औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि मथां तशदुद करे हिकु औरत मुस्मात हुसना नौजवान वक़ार ब्राह्मणी खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे, के हिन वक़्तु सेवण जे अस्पताल में इलाज हेठि आहिनि। 3-4 चक्कर असांजे हमरा ॿधे वई आहे। वरी उन खां बावजूद राति असांजे घर में घिरी असांजे बचड़नि खे धक हणी उन्हनि खे ज़ख़्मी कयो त हिते अञा ताणी पिया आहिनि। तव्हां पाण ॼाण ऐं उन खां बावजूद असांजा 2 हमरा गुम करे छॾिया अथनि। हिन महिल 60 लख था घुरनि, 50 लख ॾियो त असां तव्हांजा हमरा ॾींदासीं, न त असां फुल फिराई करे गुम करे छॾींदासीं। राति जो पुलिस अची छापो हयो आहे। ॼण त असां दहशतगर्द हुजूं या धाड़ेल हुजूं। असांजे नंगनि खे धक हया अथनि। असांखे इंसाफ़ खपे। असांजी इज़त लताड़ी वई आहे। असांखे इंसाफ़ खपे। असांजी आबरू इज़त में घिड़ी धक हया अथनि। असांखे इंसाफ़ खपे, न त असां को बि ग़लति क़दम खणंदासीं। उनजी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। इहो सूबेदार बि उनखे पैसा वठूं, धक हयूं, बेइज़ती कयूं, असांजे हलिया था वञनि। ॿुधी भला असांखे इंसाफ़ करनि न, छो नथो करे? जॾहिं कोर्ट ते असांजो केस अथसि, पंहिंजो बि अथसि, उहो बि अदालत कनि। सूबेदार मथो छो खाधो आहे? मुंशी असांजो छाणी इहो छो मथो खाधो आहे? अची औरतुनि खे धक हया अथनि, मर्द असांजा जेके उहो गुम करे छॾिया अथनि। ब्राह्मणी बिरादरी के माण्हुनि सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु गुलशेर बलोच, आवाज़ TV न्यूज़, सेवण शरीफ़।